थदड़ीअ जी कथा। हिकु भेरे ॿ ॾेराणियूं हुयूं। उहे छठ ॾींहुं सतह लाइ थधो बि पचायूं। थधो पचाईंदे महिल नंढी ॾेराणीअ जे पुटु रोअण लॻो। उनखे निंड पे आई। उन ॿी ॾेराणीअ खे चयईं, जॾहिं चुल्ह थधी करणी हुजे मूंखे सॾु कजां। न ॼाण ॿार खे सुम्हारींदे सुम्हारींदे उनखे बि निंड अची वई ऐं वॾी ॾेराणी बि उनखे उथारणु भुलिजी वई। उन करे शीतला माता प्रकोप कयो। उनजो ॿारु बीमार रहण लॻो। उन भेण खे लॻो कि मां अपराध कयो आहे, इन करे सती माता जो ई प्रकोप मुंहिंजे मथां थियो आहे। ॿिए साल उन ॾाढी श्रद्धा सिक प्रेम सां सॼो थधो पचायईं ऐं भुल बख़्शायईं। उन खां पोइ उनजो ॿारु ठीकु थियो। बोल सती माता जी जय।